सेज हयाती विख विख दोखा कूड़ दगाऊं कूड़ियूं वडायूं कूड़ियूं अनाऊं। मुसाफिर आए। उञ लगी आ, पानी मिलंदो? पानी पियो मुसाफिर। मुसाफिर पानी जाया पियो थे। मुंहिंजी त उञ ई लही वई। ससुरी सब्र कर हे वक्त भी गुजरी वेंदो। पंहिंजा पल में मटिजी वञनि था रिश्ता नाता कटिजी वञनि था। मां तो मरी वियसि रेशम, मरी वियसि मां। हाणे कोई मूंखे कुल्लू ॾे या न ॾे कहिड़ो फर्क़ थो पवे। ससुरी तू जिंदा आई, तू हालतुनि सां मुक़ाबलो कंदी ऐं पंहिंजनि दुश्मननि खे मात ॾींदी आहे। ससुरी तुंहिंजे दुश्मननि जो मुंहुं कारो थींदो ऐं तोखे हिमत न आहे हारणी। तू दुश्मननि खे मात ॾींदी आहे, उहो ॾींहुं ज़रूरु ईंदो जॾहिं तुंहिंजा दुश्मन पधरा थींदा। मुझे बर्बादी जो कारण तू आई अजमत तू। मुझे जी ससी जे दरबदरी जो सबब तू आई अजमत तू। अरे मुझी जी त मासूम आ, अलाए किथे हूंदी कहिड़े हालनि में हूंदी। हुआ मौत जे ख़ौफ़ खां भॼी वई, तुंहिंजे ख़ौफ़ खां भॼी वई। दुनिया वारनि मुंहिंजे जी ते कूड़ा इल्ज़ाम आया ऐं तूं उन्हनि सां बिट हुए बिट। मुंहिंजे जी जे ज़ख़्मनि ते पार रखण जे बजाए उन जे ज़ख़्मनि ते लूणु बुरकियो। हाँ वो सब कुछ मां आहियां, ये सब ॾोह मुंहिंजा आहिनि, पर मां छा कयां? मां इन दुनिया वारनि जा ताना सही नथो सघां। दुनिया वारनि त मुंहिंजे जी ते दर्दनि जा पहाड़ किराया, पर घटि तौब कान कई। अॼु मां घटि तौब कान कई। मां पंहिंजे जिगर जे टुकड़े खे किथे ॻोल्हियां? अॼु मां किथे ॻोल्हियां? उन्हनि खां पुछ जिन जा बेड़ा वीरान थी विया आहिनि। चवंदा आहिनि त जाते बाहि भरे उहो हंधु सड़े। वीचारे सूमर जी अचे उतरी आहे, कॾहिं मथो तूं फाटेसि,
कॾहिं पुलिस थी पई बंदि करेसि बस रब पियो पनाह ॾे। छो वरी छा थियो? इन्हे चाचे सूमर के कुराड़ीअ खे भींडायो छा? इन मुचन जे अनाज खे बाहि लॻण जो इल्ज़ाम लॻो आहे वेचारे सूमर ते। पोइ त पुलिस चाचे सूमर खे ॾाढी मार ॾिनी हूंदी। पुलिस खे छा आहे? उन्हनि खे त मिड़ई दाव घुर्जे, पर पलियो ऐं सूमर वेचारा हिन उमिरि में अलाए कहिड़े ॾोह जी सज़ा पिया था काटनि। हाँ बसरा, ससुईअ जा सूरत उन्हनि वटि घर करे वेठा आहिनि। मथां वरी ॿियूं मुसीबतूं। हाणे त अलाए छा थींदो। बस अलाह पियो ख़ैर कंदो। माण्हू हमेशह चङी दुआ घुरे, तॾहिं चवंदा आहिनि न त उहो ॻाल्हाइजे जेको रब खे वणे। अधी राणी, तुंहिंजी रोअण सां चाचो आज़ाद त कोन थींदो न। तूं हिम्मत कर, चाचो बेगुनाह आहे, चाचे खे कुछ भी न थींदो। हाशिम त बाबा खे ॾाढो समझायो त पेरीअ में कमदारी न कर, पर बाबा मुड़ियो ही न। हाणे त मां हाशिम खे भी कुछ नथी चई सघां। कूड़ कूड़ थींदो ऐं सच सच थींदो। अॼु न सुभाणे चाचो आज़ाद थी वेंदो। वॾेरी रेशम चाचा खे अकेलो कोन छॾींदी। बाबा सां इहो ज़ुल्म भी वॾेरी रेशम जे करे त थियो आहे। हाणे ॿाहिरि भी उनखे ई करणु घुर्जे। बाबा वॾो अचे, उनखां असां ॿई इजाज़त वठी वॾेरी रेशम ॾे हलंदियूंसीं। तूं फिक्र न कर अधी राणी। सुणी मां फिक्र कीअं न करियां? बाबा सलमन जे चंबे में आ। बस अधी, ज़ोर अॻियां ज़ारी आ। भला असां उन्हनि ज़ालिमनि खे छा कंदासीं? दुआ कर त रब साईं पंहिंजी बाझ में रखे। हाँ दी, अल्लाह साईं असां सां इंसाफ़ कंदो। असां ग़रीबनि जो ॿियो आहे केरु? उथाणे हथ मुंदो, रोई रोई पंहिंजा हाल ई विञाए छॾिया थी। उथ। अञा हिकिड़ो मसलो ख़त्म ई न थियो आहे त मुंहिंजनि वरी ॿियो मसलो करे विधो आहे। चाचो सूमर पोड़ो मुड़ुसु। पुलिस हुनजो अलाए कहिड़ो असर कयो हूंदो। हाशिम सूमर वरी बि मुड़ुस सां मुंहुं ॾेई वेंदो। मूंखे त न्याणी ससुई जो फिक्र आहे। रईस, ससी वरी कहिड़ो चङो कमु कयो आहे जो तव्हां हुनजो फिक्र था कयो? हाशिम ससुई बेगुनाह हुआ, भले ज़ाहिरी तौर ते ससुई गुनाहगार हुजे, पर हाशिम मुंहिंजी दिलि थी चवे त उहा बेगुनाह हुआ। इहो चनेसर वरी कहिड़ो चङो मुड़ुस आहे जंहिंजी शादी ते तूं एतबार कयो आहे। इहो पहिरें नंबर जो कूड़ो आहे, कूड़ो। मां त खणी पंहिंजूं अखियूं बंदि कयां, पर माण्हुनि जा वात केरु बंदि करे? मां पंहिंजा ही कन कीअं बंदि कयां? वेस, माण्हुनि जा ताना मूंखे मारे था विझनि। माण्हुनि जा वात ऐं खूहनि जा वात केरु बि बंदि नाहे करे सघंदो हाशिम। पर छा माण्हुनि जूं कूड़ियूं ॻाल्हियूं ॿुधी असां पंहिंजनि सां नाता टोड़े छॾियो? इहा का चङो मुड़सी कोन्हे का हाशिम। रेस, कूड़ केॾो बि हुजे, पर उहो ताक़तवर नथो थी सघे। उन में थोरी घणी सच्चाई ज़रूर हूंदी आहे। न हाशिम, इहो निसूरो कूड़ आहे। तोखे बि ससुअ बाबति रवैयो बदिलाइणो पवंदो। तोखे विसारणो ओखो हूंदो पंहिंजो पाण सां। तुझी इहा जुरत जो चनेसर ते तो फायर करी? हाँ, चनेसर मो तो ते फायरिंग ना है कई। ते बुद्धि कोन तो ते कावनी टांटा जो लगी पई आ। पखंद गाल बुध गुलजार, गाल बुध। ओ मुझे मथा फायर क्या हन, मुझे मथा। चनेसर मोसाने राज्य में गालाई लो कर। आको तुझे करे ते कोने वेठो। ओ पखंद मथा फायर नाइन क्या? मुझे मथा क्या हन? आज खपो टिड़ न कजाए, समझाई? त चनेसर जी चाल जंगे भले जू वायु बताल। चनेसर जी चाल तो खबर तो गुलजार जी बोली
हिकड़ी गोली याद रखी चढ़ जाए अजू जा गलती कई थी ये ना गलती कई थी ना सब कुछ तो साए तू छा कंदे रे बस चुप छाए हां पाणो दागड़ो शर्म न तो चे मुके दे उठ रे उठ ए भाई कुल हां चंपा ताके समझा पाणे पति कयो इते इज्जत कयो बेबी अज बसरा नजर कोन थी अचे किथे पाड़ी में पिनण वया छा बेगा बसरा सॼो ॾींहुं वधे दी पंहिंजे हुननि सां घुमंदी बहानो दस मिड़ई पिनण जो बेबी मुखे जल्दी ॿुधा मुंहिंजी ज़ाल बसरा कंहिं सां थी गॾु घुमे मुखे ॿुधा त मां उन्हनि जो डंडनि सां मथो कीमो करे छॾियां थधो थी बेगा इहो मिड़ई मुंहिंजे वात मां निकिरियो बसरा त वीचारी पंहिंजे फ़क़ीरनि सां घुमंदी वतंदी आहे ऐं इहा सॼो ॾींहुं आहे माण्हुनि जे घरनि फिटाइण जे चकर में इहे ॿई भेण भाउ आहिनि ई अहिड़ा सॼो ॾींहुं वतन था गिलाऊं कंदा ऐं परावा घर फिटाईंदा बेगा पर असीं ईअं कोन कंदासीं असां त माण्हुनि जा घर आबाद कंदासीं हा बेबी असां ससुई खे ॻोल्हे बाद मां भी सब कुछ समझा थो पर मां छा कयां मां गोलीअ जो घाव त बर्दाश्त करे सघां थो पर ज़बान मां निकतल लफ़्ज़ सही नथो सघां हाशिम जड़े तरीके से चाचे सूमर के फासायो वियो आहे न अदी ससुई के भी ठीक अहिड़े ही तरीके से फासायो वियो पर हाशिम तोखे कसम आहे रब जी साथ जो मुखे भी ओतिरो ई ॾुख आहे जेतिरो तोखे सोडा खंजरनि जा घाव त भरजी वेंदा आहिनि पर राज वारनि जेके मूंखे ताननि जा तीर हया आहिनि उन्हनि जा घाव कॾहिं बि कोन भरबा हाशिम भेण ससुई जे खिलाफ दुश्मनन साजिश कई आहे ऐं मां तोसां वचन थो कयां त ये साजिशी मां तोखे ज़ाहिर करे ॾींदुसि मां सोडा मूंखे ख़बर आहे त मुंहिंजो केरु दुश्मन आहे केरु सॼण आहे पर एतिरनि दुश्मननि मां मूंखे इहा ख़बर कीअं पवे त इहा साजिश कंहिं कई आहे हाशिम ख़बर पइजी वेंदी जॾहिं हिकु हिकु दुश्मन खे साटो ॾींदासीं न तोते वांगुरु ॿोलींदा मूंखे बि उन ॾींहं जो इंतज़ारु आहे त इन ॻुझे दुश्मन खे पधरो कयां जीअं असांजी पुठीअ में खंजर हयो आहे हाणे इहो ॻुझो दुश्मन हाशिम तोखे मां पधरो करे ॾींदुसि मां वचन साईं हुकुम कयो छो त पैसो आ त सब कुछ आ सुबेदार लौंग ऐं रेशम अञा आज़ाद घुमी रहिया आहिनि गिरफ़्तार छो न आहिनि थियो वचन साईं लौंग ऐं रेशम गिरफ़्तारी खां अॻु वारी ज़मानत कराए वरिती आहे इन करे उन्हनि खे गिरफ़्तार नथो करे सघिजे छा उन्हनि जे लाइ हिकु BLC दाख़िल कराइणी पवंदी सुबेदार सिकंदर मुंहिंजो लखनि जो नुक़सान थियो आहे लौंग ऐं रेशम मुंहिंजा ॾुआरी आहिनि जेकॾहिं तूं उन्हनि खे गिरफ़्तार नथो करीं त पोइ मुंहिंजो नुक़सान केरु भरींदो वचन साईं इहो कमु अदालत सबूरी जो आहे मां सम्झां थो त लौंग ऐं रेशम इन ॾोह में शामिल न आहिनि रेशम जे कमदार सूमर जे ख़िलाफ़ तोखे सबूत मिलिया आहिनि त पोइ तूं इहो वरी कीअं थो चईं रेशम ऐं लौंग जी उशी खां सवाइ सूमर इहो कमु कयो हूंदो अञा त सूमर बि ॾोह जो एतिराफ़ नाहे कयो उहो बि सबूत असांखे सूमर जो मिलियो आहे लौंग ऐं रेशम जो न वचन साईं बिना कंहिं सबूत जे मां कंहिंखे गिरफ़्तार नथो करे सघां ठीकु आहे सिकंदर मुंहिंजो चवणु नथो मञीनि भले न मञी सॉरी मुजन साईं सॉरी आई त रोज़ी डरी त भला भाई बसरा केड़ा पी बैठी चिल्ला कढी सॼे राज जे खैर लाइ थी पई दुआऊं घुरां तूं ॿुधा ख़ुश त आहे न हाँ मासी बसरा मिड़ई पिया त साह था गायूं बाक़ी ससुए जे सुरन त अंदर साड़े छॾियो आहे बाबा वेचारो बि पढ़ाई आवीअ में अची वियो आहे को किताब कढी मूंखे ॿुधाए त को पंज रब खे रिचायां बसरा कचे हुजे जा पति मुंहिंजा फ़क़ीर फिरंदा अथव त भला हाणे बसरा जो ॿियो कहिड़ो कमु आहे इहो ई त कमु आहे मुंहिंजो
अचो 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 इनते आंगुर रखो त मां सॼो हिसाब कढी ॾियां। तोब अम्मा तोब तोब। छा थियो बसरा? खैर त आहे न? खैर ई त कोन्हे बड़ी। ससु ही सतन दरियाहन जे कैद में आ, पर शुक्र कर जो जिंदा सलामत आ। इहो भी अल्लाह साईं जो शुक्र आ। पर माई बसरा इहो तो बुधाए ससुई ता तोहमत लहंदी या न? अम्मा इहा शामत लहंदी इहा शामत, पर सदको ॾियणो पवंदी। फकर जो सदको ॾे, साह जो साह सदको ॾे। सदको? भला बाबा सुमर जा केड़ा हाल आहिनि? अगर किताब में निकरे थो पियो त सूमर भी सलामत आ, पर सिखो आजादी को नथी नजर अचे पई सूमर। मासी बसरा भला को खणी वजीफो बुधाए त अल्लाह सां हिक राज़ी कयां। तू फकर जो बंदोबस्त कर, बाकी कम बसरा जो। ठीक आ ठीक माई बसरा, तू मुंहिंजो कम कर, मां हाणे वञी थी बंदोबस्त करियां। जे अहिड़ा लोभी हूंदा त असां जहिड़ा ठोगी बुख ई कोन मरंदा। अहिड़ो थी पई रे बकर खे भुञी खावां जो 12 महीननि जो गोश्त खावत। हेलो मुजन रेस काबू खान तो गलाया। हाणे जॾहिं तुंहिंजो हमरा सबूतन समेत काबू थियो आहे तॾहिं तो फोन करी। मुजन असां तुंहिंजा दुश्मन न आहियूं, पंहिंजा दुश्मन तूं वञी पाण ॻोल्हि। ऐं हा सूमर तुंहिंजो ॾोही नाहे। तो अञा मुंहिंजूं मौजूं ॾिठियूं न आहिनि काबू खान। हाणे तोखे मां ॿुधाईंदुसि त मुंहिंजनि जूं मौजूं छा हूंदियूं आहिनि। हाणे तोखे ख़बर पवंदी त मुंहिंजनि सां न दोस्ती चङी आहे ऐं न दुश्मनी। सूमर खे पुलिस गिरफ़्तार कयो आहे, मूं नाहे कयो। मुजन सूमर जी त मां ज़मानत कराए वेंदुसि, पर तुंहिंजी भलाई हिन में आ त पंहिंजा दुश्मन ॻोल्हि, न त मुफ़्त में मारिजी वेंदे। काबू खान जे अगरि आज़ाद कराए वेंदे त आज़ाद कराए वञ न, छो तो असांखे फोन करी इलाज तो करी जा। रोज़ आॾो वारी पुलिस गिरफ़्तार कंदी, मुंहिंजो नुक़सान थियो आहे ऐं उहो मां छिके वठंदुसि। मां तोखे फ़ैसिलो ॾियण लाइ तयारु आहियां। साख़पत चवंदे उहा बि ॾींदुसि। बहितर थी त असांजी बि इज़त रख ऐं पंहिंजी रही खुई इज़त बि बचाए। मूंखे न तुंहिंजो फ़ैसिलो खपे न तुंहिंजी साख़पत। रही ॻाल्हि असांजी इज़त जी, असांजी इज़त उहा ई बरक़रार आहे। त पोइ ठीकु आहे, मां बि ॾिसां थो त तूं कीअं थो पंहिंजे नुक़सान जो अज़ालो करे सघीं। तुंहिंजा वॾा बि नुक़सान जो अज़ालो न करे सघंदा। हा ॾिसी वठजांइ। बाबा बाबा तो खुश था आई न। रो न मुझी धी, ये मुड़ समझे मालूम इंदियूं न भला कंदो त हीअ महिल बि मल्हाए वेंदासीं। बाबा बाबा ज़ालिम तो सवड़िया त न आहिनि न। न पुट, मां को चोर आहियां छा मूंसां वड़ंदा? हलो
चाचा मां सुणी थी ॻाल्हायां। चाचा तूं कॾहिं आज़ाद थींदी? अम्मा अल्लाह कंदो जल्दी आज़ाद थी वेंदी। चङो अम्मा, हाणे मां फोन बंदि थो कयां। हाशिम पुट, मां बेगुनाह आहियां। मूं को ॾोह न आहे कयो, भली मूंखां साख वठ। चाचा सूमर मूंखे ख़बर आहे त इन अनाज खे ॾिनल बाहि में तूं शामिल न आहीं, पर तो रेशम जी कमदारी करे ॾोह कयो आहे। हाणे इन मुजन खे जिथे बि पुल मिलंदो न, उहो तोसां विढ़ंदो। विढ़ंदो त असां बि विढ़ंदासीं। त पोइ चाचा सूमर लाकब जा इहे लोही कोट बि ॾिसी छॾ। जीत वरी बि सच ऐं हक़ जी थींदी आहे। हा चाचा, पर ख़ैर तूं फिक्र न कर, मां तुंहिंजी तमाम जल्द ज़मानत कराए वठंदुसि। हाशिम पुट, अल्लाह वॾो आहे, मूं हिमत न आहे हारी। बस तोखे पोइते जी पारत आहे। चाचा तूं पोइते जी गणती न कर, पंहिंजो ख्याल रखजांइ। मां हाणे वञां थो। माशाअल्लाह।